केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियो सबक चौथों हिस्सो ॿियो ब्रांस्टेड लोरी वारे नज़रे ते तफ़सील मोर ऑन ब्रांस्टेड लोरी थेरी आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर असांजे जो के लेक्चर जा मौजू आहिनि स्ट्रॉन्ग एंड वीक एसिड्स एंड बेसिस ताक़तवर ऐं कमज़ोर तेज़ाब ऐं असास कॉन्जुगेट एसिड बेस पेयर्स कॉन्जुगेट तेज़ाब असास जोड़ा ब्रांस्टेड लोरी एसिड बेस कंसेप्ट लिमिटेशंस ब्रांस्टेड लोरी वारे तेज़ाब असास तसवुर जूं हदूं स्ट्रॉन्ग एसिड या वीक एसिड जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाइबो आहे त तेज़ाब केतिरे क़दुरु आयोनाइज़ थिए थो केतिरे क़दुरु डिसोसिएट थिए थो या केतिरे क़दुरु हू अनआयोनाइज़ रहे थो A strong acid is a species that dissociates completely into its constituent ions in a aqueous solution. ताक़तवर तेज़ाब उहो तेज़ाब हूंदो आहे जेको पंहिंजे आबी ॻार में मुकमल तौर ते आयोनाइज़ थी वञे पंहिंजे आयन्स में टुटी वञे जॾहिं त वीक एसिड अहिड़े क़िस्म जो तेज़ाब हूंदो आहे जेको पंहिंजे आबी ॻार में मुकमल तौर ते आयोनाइज़ न थी सघे मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़े कंटेनर में पाणी खणो ऐं उन में तव्हां हाइड्रोक्लोरिक एसिड शामिल कयो हाइड्रोक्लोरिक एसिड तव्हां ॾिसंदव त पंहिंजे आयन्स में पाणीअ जे अंदरि टुटल मिलंदो हाणे क्लोराइड आयन ॾिसो तव्हांखे हर हंधि क्लोराइड आयन अकेली मिलंदी ऐं हाइड्रोजन आयन उन खां टुटल मिलंदी यानी इहो डिसोसिएट थी वियो आहे मुकमल तौर ते अहिड़े क़िस्म जे तेज़ाब खे असां चवंदा स्ट्रॉन्ग एसिड जॾहिं त कमज़ोर तेज़ाब जीअं हाइड्रोजन फ्लोराइड आहे ॿिए कंटेनर में तव्हां पाणी खणो ऐं उन में हाइड्रोजन फ्लोराइड मिलायो त तव्हांखे फ्लोराइड आयन जेके आहिनि उहे कुझु नज़र ईंदियूं हाइड्रोजन आयन कुझु नज़र ईंदियूं पर हाइड्रोजन फ्लोराइड पंहिंजे अनडिसोसिएटेड फॉर्म में अण टुटल हालत में तव्हांखे घणो नज़र ईंदो हाणे अहिड़े क़िस्म जो तेज़ाब असां चवंदा इहो कमज़ोर तेज़ाब आहे छो त उहो मुकमल तौर ते पंहिंजे आयन्स में टुटे कोन थो common question is when do you know when something is a strong or weak acid आम सवाल तव्हांजे ज़हन में ही ईंदो हूंदो त इहा ख़बर कीअं पवे त कहिड़ो तेज़ाब कमज़ोर आहे ऐं कहिड़ो तेज़ाब स्ट्रॉन्ग आहे That is an excellent question. इहो सवाल ॾाढो भलो आहे The short answer is that there are only a handful of strong acids and everything else is considered a weak acid. हाणे इन जो सादो जवाब त हीअ आहे तव्हांखे उहो यादि करणु घुरिजे त कुझु तेज़ाब आहिनि जेके स्ट्रॉन्ग एसिड्स आहिनि बाक़ी ॿिया समूरा जेके तेज़ाब आहिनि उन्हनि खे तव्हां वीक कंसिडर करे सघो था मिसाल जे तौर ते हाइड्रोक्लोरिक एसिड आहे हाइड्रोब्रोमिक एसिड आहे हाइड्रोजन आयोडाइड आहे सल्फ्यूरिक एसिड नाइट्रिक एसिड ऐं परक्लोरिक एसिड इन्हनि तेज़ाबनि खे तव्हां यादि करे छॾियो त इहे कॉमन स्ट्रॉन्ग एसिड्स आहिनि इन्हनि खां अलावा ॿियो को एसिड हुजे त तव्हां उनखे वीक एसिड कंसिडर करे सघो था स्ट्रॉन्ग एंड वीक बेसिस जीअं असां तेज़ाबनि जे बारे में पढ़ियोसीं त उहे बि स्ट्रॉन्ग ऐं वीक थियनि था अहिड़े तरीक़े सां असास पिणु स्ट्रॉन्ग ऐं वीक थींदा आहिनि A strong base is a base that ionizes completely in aqueous solution. ताक़तवर बेस असास उहो आहे जेको पंहिंजे आबी ॻार में पंहिंजे पाणी वारे ॻार में मुकमल तौर ते आयोनाइज़ थी वञे मिसाल जे तौर ते सोडियम हाइड्रोक्साइड हाणे सोडियम हाइड्रोक्साइड जॾहिं असां पाणीअ में दाख़िल कंदासीं त उहो 100% टुटी वेंदो यानी पंहिंजे आयन्स में सोडियम अलॻि थी वेंदसि ऐं हाइड्रोक्सिल आयन अलॻि थी वेंदसि अहिड़े क़िस्म जे असासनि खे असां स्ट्रॉन्ग बेस सॾियूं था ऐं वरी उहे असास जेके पाणीअ में मुकमल तौर ते आयोनाइज़ न थियनि उन्हनि जो कुझु सेकड़ो आयन्स में टुटे पर घणे भाङे उहे साॻियो ई अनडिसोसिएटेड फॉर्म में हुजनि त उन्हनि खे असां छा सॾींदासीं वीक बेस यानी कमज़ोर असास Thus, if we make a solution of sodium hydroxide in water, only sodium and hydroxyl ions are present in our final solution. We don't expect any undissociated sodium hydroxide. So, जेकॾहिं तव्हां सोडियम हाइड्रोक्साइड खे पाणीअ में ॻारींदव त तव्हांखे सिर्फ़ु पाणी जे ॻार जे अंदरि सोडियम आयन ऐं हाइड्रोक्साइड आयन मिलंदियूं सोडियम हाइड्रोक्साइड तव्हांखे ईअं अनडिसोसिएटेड फॉर्म में कोन मिलंदो Let's now look at ammonia. मिसाल जे तौर ते अमोनिया खे असां ॾिसूं जेकॾहिं उनखे पाणीअ में तव्हां शामिल कयो था त अमोनिया छा आहे हिकिड़ो वीक बेस आहे सो इट विल बिकम पार्शियली आयोनाइज्ड इन वाटर जेकॾहिं अमोनिया छा कंदो पाणीअ जे अंदरि पार्शियली आयोनाइज़ थींदो
उनजो घणो भाङो जेको आहे उहो साॻियो ई वरी बि अमोनिया जी सूरत में रहंदो. So some of the ammonia molecule accept a proton from water to form ammonium ion. अमोनिया जा कुझु मालिक्यूल छा कंदा त इन पाणीअ खां प्रोटॉन एक्सेप्ट करे पाण अमोनियम आयन में तब्दील थी वेंदा. Common strong bases include group 1 and group 2 hydroxides. हाणे जेकॾहिं इहो सुवाल तव्हांजे ज़हन में अचे त भला कहिड़ा असास स्ट्रॉन्ग थियनि था, उन्हनि में तव्हां ग्रुप 1 जा जेके असास आहिनि, मिसाल जे तौर ते सोडियम हाइड्रोक्साइड, लिथियम हाइड्रोक्साइड, पोटेशियम हाइड्रोक्साइड, ऐं ग्रुप 2 जा जेके हाइड्रोक्साइड आहिनि जीअं बेरियम हाइड्रोक्साइड, कैल्शियम हाइड्रोक्साइड या तव्हांजो स्ट्रोंशियम हाइड्रोक्साइड आहिनि, इहे तव्हांजा ताक़तवर असास आहिनि. जॾहिं त ॿिया जीअं अमोनिया आहे, इथाइलमीन आहे, पायरिडीन आहे, एनिलीन आहे, अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके बि असास आहिनि उहे वीक बेस कंसीडर कया वेंदा आहिनि. Conjugate acid base pairs ब्रांस्टेड लोरी थेरीअ में एसिड ऐं बेस जी क्लासिफिकेशन प्रोटॉन जे बुनियाद ते थियल आहे. हाणे वरी जॾहिं इहे असांजा ब्रांस्टेड लोरी जा एसिड ऐं बेस पाण में रिएक्शन कनि था त जेका प्रोडक्ट ठहे थी ओॾां असांखे जेका प्रोडक्ट मिलंदी आहे उन में कॉन्जुगेट एसिड ऐं कॉन्जुगेट बेस मिलंदो आहे. उन्हनि ॿिन्ही खे मिलाए करे असां चऊं था कॉन्जुगेट एसिड बेस पेयर्स. इन खे सम्झण जे लाइ हिकु त मिसाल वठूं. ब्रांस्टेड लोरी एसिड बेस रिएक्शंस में छा थींदो? कॉन्जुगेट एसिड असां छा खे था चऊं? बेस प्लस प्रोटॉन. हाणे तव्हां रिएक्शन में ॾिसो अमोनिया बेस आहे, पर जॾहिं उन में हिकिड़ो प्रोटॉन जो इज़ाफ़ो थियो त अमोनियम आयन में तब्दील थी वियो. हाणे बेस प्लस प्रोटॉन त हिनखे चवंदासीं कॉन्जुगेट एसिड. ईअं ई पाणी जेको आहे उहो बेस आहे, पर इन H2O में हिकिड़ो ॿियो प्रोटॉन विझूं त थी वेंदो H3O हाइड्रोनियम आयन. त हाणे बेस प्लस प्रोटॉन जो थी वियो त हिनखे चवंदासीं कॉन्जुगेट एसिड. साॻे ई तरीक़े सां जेकॾहिं असां कॉन्जुगेट बेस जी डेफिनेशन ॾिसूं, कॉन्जुगेट बेस कीअं थींदो? एसिड माइनस प्रोटॉन बराबर कॉन्जुगेट बेस. जेकी असां वटि ब्रांस्टेड लोरी एसिड्स आहिनि उन्हनि मां प्रोटॉन निकिरी वञे थो त असांखे जेका प्रोडक्ट मिले थी उनखे चवंदासीं कॉन्जुगेट बेस. मिसाल जे तौर ते हाणे असां वटि ब्रांस्टेड लोरी जो एसिड हिते वाटर आहे, हिन वटि छा आहिनि? ॿ प्रोटॉन आहिनि H2O. जेकॾहिं हिन मां हिकिड़ो प्रोटॉन निकिरी वञे, माइनस थी वञे त OH बचंदो. इहो आहे असांजो कॉन्जुगेट बेस. हाणे तव्हां हिकिड़ो इन कॉन्जुगेट एसिड बेस पेयर्स खे सम्झण जे लाइ ब्रांस्टेड लोरी जे एसिड ऐं बेस जो रिएक्शन ॾिसो. हीअ असांजो ब्रांस्टेड लोरी जो एसिड आहे H2O. हीअ असांजो ब्रांस्टेड लोरीअ जो बेस आहे. हाणे बेस छा कंदो? प्रोटॉन एक्सेप्ट कंदो. एसिड छा कंदो? प्रोटॉन डोनेट कंदो. ही वाटर जेको ब्रांस्टेड लोरी जो एसिड आहे पंहिंजो हिकिड़ो प्रोटॉन ॾींदो बाइकार्बोनेट आयन खे. ही थी वियो OH नेगेटिव, तव्हांजो हेॾा हीअ प्रोडक्ट मिली. ऐं ही थी वेंदो वरी HCO3 मां प्रोटॉन वठण खां पोइ H2CO3. ही तव्हांखे मिलियो कार्बोनिक एसिड. हाणे ही तव्हांजो कॉन्जुगेट एसिड थी वियो, ही तव्हांजो कॉन्जुगेट बेस थी वियो. ब्रांस्टेड लोरी एसिड बेस जे कॉन्सेप्ट जूं कुझु लिमिटेशन्स आहिनि. हूअं ब्रांस्टेड लोरी एसिड बेस जा जेके तस्वर ॾिना उन्हनि में हिन बुनियादु बणायो प्रोटॉन खे. तंहिंजे करे हिन चयो त एसिड ब्रांस्टेड लोरीअ जे थ्योरी मुताबिक़ उहो हूंदो जेको प्रोटॉन डोनेट करे. जीअं हिते पाणी आहे उहो पंहिंजो प्रोटॉन ॾिए थो अमोनिया खे, तंहिंजे करे पाणी जेको आहे उहो ब्रांस्टेड लोरी जो एसिड आहे. वरी ॿिए पासे खां अमोनिया आहे जेका प्रोटॉन क़बूल करे थी, तंहिंजे करे इनखे वरी ब्रांस्टेड लोरी छा कयो? बेस करार ॾिनो. पर इन प्रोटॉन जे बुनियाद ते खोड़ सारियूं शयूं, खोड़ सारा एसिड्स ऐं असास इन क्लासिफिकेशन खां ॿाहिरि रहिजी विया. मिसाल जे तौर ते कैल्शियम ऑक्साइड हिकु असास आहे, पर उहो प्रोटॉन क़बूल कोन कंदो आहे. साॻे ई तरीक़े सां वरी कार्बन डाइऑक्साइड हिकु तेज़ाब आहे, इहो प्रोटॉन ॾियण जे अहल कोन हूंदो आहे, जॾहिं त इहे असास ऐं तेज़ाब आहिनि. It couldn't explain the basicity of sodium hydroxide etc. ब्रांस्टेड लोरी वारो नज़रियो सोडियम हाइड्रोक्साइड जी असियासत खे बि बयानु कोन थो करे सघे. इन्हनि ब्रांस्टेड लोरी एसिड बेस कॉन्सेप्ट जी लिमिटेशन सां गॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.